सिंध में रोज़ बिरोज़ लॻंदड़ अहिड़नि पेड मेलनि जे तइदाद में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं इहो इज़ाफ़ो ॾिसी असीं ख़ातिरी सां चई सघूं था त इहे मेला हाणे मुनाफ़े बख़्श कारोबार बणिजी विया आहिनि। इन्हनि खे असीं कमर्शलाइज़ मेला या पेड मेला चई सघूं था, छाजे करे जे इहे जेके बि मेला आहिनि इहे सरकारी आशीर्वाद सां लॻंदड़ मेला आहिनि। इन्हनि मेलनि जा जेके ऑर्गेनाइज़र आहिनि, जेके 1-2 ॾींहंनि जा अदबी मेला लॻनि था, इन्हनि जा जेके ऑर्गेनाइज़र आहिनि या जेके अॻुवान आहिनि, इन्हनि ते थोरो तव्हां गौर कंदो त इहे अक्सर तव्हांखे नाले वारा सहाफ़ी, दानश्वर, लेखक ई तव्हांखे मिलंदा। हाणे वरी जेको आहे उहे सहाफ़ी, उहे ई मीडिया जा मालिक या जेके वॾा दानश्वर आहिनि, लेखक आहिनि, उहे सरकार सां मिली जुली करे हाणे जेको आहे उहे अदबी मेला लॻाइण उन्हनि शुरू कया आहिनि। बहरहाल साथियो, इन ॻाल्हि में को बि शक नाहे त हिन वहंदड़ गंगा मां हर को पंहिंजा हथ साफ़ करे रहियो आहे। जेकॾहिं को माण्हू ईमानदार आहे त उन लाइ ईअं चई सघिजे थो त उन ईमानदार खे अञा ताईं करप्शन करण जो को मौक़ो नाहे मिलियो, उन जे करे हू अञा ताईं ईमानदार आहे। हिते आउं काछो फेस्टिवल लॻाईंदड़ ऑर्गेनाइज़रनि खे इहा अपील कंदुसि त उठनि जी ड्रोड़ समेत सभिनी सेशन्स में हिसो वठंदड़नि खे शील्डनि बदिरां रोक रक़म इनाम तौरु ॾिनो वञे। हाणे हिते सुवाल इहो पैदा थिए थो त छा काछे जा रोड रस्ता अमन अमान जे हवाले सां एतिरा महफ़ूज़ आहिनि जो टंडो रहीम ख़ान, गाजी शाह, बहलील शाह, छिन्नी, शाह सण, मुराद ख़ान जमाली, होत ख़ान शहाणी, रसूल बख़्श गबोल, दाऊद गबोल, यानी ॾखिण काछे वारो हिसो जेको आहे, उन्हनि मां जेके माण्हू कही राति जो देरि सां जेको आहे मेले मां वापसि थी पंहिंजे घरनि ॾांहुं वेंदा त छा इन जी गारंटी आहे त उहे ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजे घरनि ताईं पहुची वेंदा। काछे फेस्टिवल जे बारे में जिन जिन दोस्तनि पंहिंजे जेको आहे फेसबुक वाल ते पोस्टूं शेयर कयूं आहिनि या सोशल मीडिया ते जिते जिते हिननि इहा मुहिम हलाई आहे काछे फेस्टिवल खे कामयाबु करण लाइ, उते तव्हां वञी ॾिसो या तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर माण्हुनि जेको आहे काछे जे बदअमनी ऐं काछे जे ज़मीननि जी वालार बाबति ई ॻाल्हायो आहे। माण्हुनि इन ॻाल्हि ते बि सख़्तु एतिराज़ु कयो आहे त काछो जेको सरकार जे अदम तवजह ऐं बेध्यानी सबबु हिन वक़्तु बुनियादी सहूलतनि खां महरूम आहे, उन लाइ काछे जे मसइलनि बाबति हिकु सेशन पिणु रखियो वञे हा। इस्लाही तनक़ीद कंदड़ खे पंहिंजो मुख़ालिफ़ न सम्झो वञे। हक़ीक़त में उहो ई त तव्हांजो सचो ऐं सुठो दोस्त आहे जेको ख़ुशामदी करण बदिरां हक़ीक़त आहे उनखे बयानु करे पियो। जेकॾहिं कंहिं माण्हू जे किरदार तोड़े कम जे बारे में रुॻो तारीफ़ ई तारीफ़ हूंदी त उहा तारीफ़ न पर ख़ुशामदी जे ज़मरे में अचे थी, ऐं कॾहिं कॾहिं तमामु घणी तारीफ़ जेका आहे ख़ुदि माण्हू लाइ बास शर्म बणिजी वेंदो आहे। पासे इहा ॻाल्हि कंदे चवनि था त सकाफ़त खातो हुजे या चूंडियल नुमाइंदा हुजनि, सरकारी कामोरा हुजनि या वरी के NGOs वारा हुजनि, उन्हनि खां जेकॾहिं कंहिं अदबी मेले लाइ, अदबी सरगर्मी लाइ चंदो वरितो वञे थो त उन में का बि ख़राबी नाहे ऐं हू हुनखे पंहिंजो हक़ सम्झनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो रब्बे जलील जे नाले सां जेको निहायती रहम करण वारो ऐं इंतिहाई बाझारो आहे। अस्सलाम वालेकुम साथियो, आउं आहियां हैदर सिंधी। जीअं त अॼुकल्ह सिंध में मेलनि जी मुंद हले पई, सिंध जे हर नंढे वॾे ॻोठ तोड़े शहर में का न का एक्टिविटी रखी उनखे मेले जो नालो ॾिनो पियो वञे। इन हवाले सां कठे कयल मालूमात मूजिबि 7, 8 ऐं 9 तारीख़ ते KLF यानी कराची लिटरेचर फेस्टिवल मुनक़िद थी रहियो आहे। 8 फरवरी ते हिकु ॾींहुं वारो बॉर्डर अदबी मेलो मुनक़िद थिए पियो। 8 ऐं 9 फरवरी ते वरी हैदराबाद में सूफ़ी मेलो, 15 ऐं 16 फरवरी ते लाड़काणे में लाहौती मेलो, 25 ऐं 26 फरवरी ते सखर में PLF जे नाले सां अदबी मेलो, जॾहिं त सागड़ में मुखी फेस्टिवल जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। ईअं ई कुझु ॾींहंनि खां पोइ यानी हिकु हफ़्ते जे वक़फ़े खां पोइ 14 फरवरी ते काछे में 2 ॾींहंनि वारो काछो फेस्टिवल या सिंधी में ई चइजे त काछे जो मेलो पिणु थियणु वञी रहियो आहे। ऐं काछे मेले खे कामयाबु करण लाइ असांजे दोस्तनि पारां तयारियूं कयूं पियूं वञनि ऐं उनजे हवाले सां दोस्तनि पारां ॾींहुं राति महिनत कई पई वञे जेको काछे जे मेले में वधि खां वधि माण्हुनि जी शिरकत कराए उनखे कामयाबु बणाए सघिजे। साथियो, हाणे हिते हिकु सुवालु पैदा थिए थो त ही अचानक सिंध में मेलनि जी मुंद कीअं शुरू थी आहे। सिंध जे हर नंढे वॾे ॻोठ तोड़े शहर में का न का 1-2 ॾींहंनि वारी एक्टिविटी रखी उनखे फेस्टिवल या मेले जो नालो ॾिनो पियो वञे। आख़िर इन जे पुठियां कथा कहिड़ी आहे? हिते हिन ॻाल्हि खे सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे त छा सिंध में लॻंदड़ हिननि मेलनि मां सिंध खे या सिंध वासियुनि खे को लाभ मिले थो या न, या वरी हिननि मेलनि में शरीक थींदड़ जेके माण्हू आहिनि जिन खे असीं ऑर्गेनिक ट्रैफ़िक चई सघूं था या न। ऑर्गेनिक ट्रैफ़िक मां मुराद उहे माण्हू जेके मेले जो ॿुधी पंहिंजे खीसे मां ख़र्च करे, पंहिंजे शौक़ मां वॾा ख़र्च भाड़ा करे अची शरीक थियनि। ताज़ो असां वटि जीअं गाजी शाह जो मेलो थी गुज़रियो आहे, जंहिं में मुल्क जे चइनी सूबनि खां हज़ारनि जे तादाद में
मर्दनि औरतनि ऐं ॿारनि शिरकत कई। उनखां अलावा बहलील शाह जो मेलो थी गुज़रियो आहे, कलंदर जो मेलो आहे, समन सरकार जो मेलो आहे, ऐं उनखां अलावा भिटाई जो ऐं दराज़नि में लॻंदड़ सचल सरमस्त जो मेलो आहे, या वरी सिंध जे सूफ़ी बुज़ुर्गनि जे दरगाहनि ते लॻंदड़ मेला जेके आहिनि उन्हनि में जेके माण्हू शरीक थियनि था उहे कंहिं बि लालच या ज़ोरबार खां सवाइ फ़क़ति पंहिंजे शौक़ु ऐं अक़ीदत जे करे अची शरीक थींदा आहिनि। जेतोणीकि उन्हनि मेलनि में जेको आहे हीअ जेके सूफ़ी दरगाहनि ते लॻंदड़ जेके मेला आहिनि उन्हनि में उन्हनि जेके ज़ाइरीन आहिनि, जेके अक़ीदतमंद आहिनि, जेके मेले में माण्हू शरीक थियनि था उन्हनि जे सहूलियत लाइ के बि जेको आहे बुनियादी सहूलियतूं हुते मौजूदु न आहिनि। उनजे बावजूदि बि जेको इहे माण्हू आहिनि उहे अचनि था ऐं 3-4 ॾींहंनि ताईं जेको आहे उहे उते तरसनि था उन दरगाह ते ऐं उन्हनि खे सख़्तु तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पवे थो। उनजे बावजूदि बि जेको आहे उन्हनि जे अंग में घटिताई कान ईंदी आहे ऐं हर साल जेको आहे इन्हनि मेलनि में माण्हुनि जी जेको तइदादु आहे या अंग आहे उन में इज़ाफ़ो थिए थो। ऐं इहे जेके अदबी मेला जेके लॻनि था 1-2 ॾींहंनि वारा जे मेला हींअर लॻनि पिया या जेके लॻंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो बि थींदो वञे पियो, त हाणे तव्हां थोरो गौर कंदो या तव्हां थोरो जेकॾहिं इन हवाले सां मालूमात वठंदो ॾिसंदो त इहे अदबी मेला जेके लॻनि था इन्हनि खे लॻाइण वारा केरु आहिनि। ख़ासि करे ही जेके बि अदबी मेला लॻनि था, कराची लिटरेचर फेस्टिवल, सिंध लिटरेचर फेस्टिवल खां वठी ऐं जेको आहे अयाज़ मेलो हुजे या लाहौती मेलो हुजे या जेके बि XYZ जेके बि मेला लॻनि था मूंखे हींअर ज़हन ते नथा अचनि, इन्हनि मेलनि जा जेके ऑर्गेनाइज़र आहिनि, जेके अॻुवान आहिनि, उहे तव्हांखे जेको आहे अक्सर नाले वारा सहाफ़ी, दानिश्वर ऐं लेखक ई मिलंदा। सिंध में रोज़ बिरोज़ लॻंदड़ अहिड़नि पेड मेलनि जे तइदाद में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं इहो इज़ाफ़ो ॾिसी असीं ख़ातिरी सां चई सघूं था त इहे मेला हाणे मुनाफ़े बख़्श कारोबार बणिजी विया आहिनि। इहो कीअं? अचो त मां तव्हांखे सम्झायां, पर इन खां अॻु तव्हांखे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त इनखे सब्सक्राइब करे लाइक कयो ऐं मुंहिंजे हौसला अफ़ज़ाई लाइ थी सघे त वीडियो पूरो ॿुधी ऐं कमेंट्स जे सूरत में पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कंदा। त साथियो, सिंध में को बि अदबी मेलो सरकारी इमदाद या सरकारी आशीर्वाद खां सवाइ नथो लॻे, इहो वाज़िह आहे। सरकार हर मेले लाइ उन सहाफ़ी या अॻुवान जे वास्ते या वरी मेले खे जे कामयाबी खे जेको आहे मद्देनज़र रखी करे बजट जारी कंदो आहे। जेकॾहिं मेलो लॻाईंदड़ अॻुवान इंतिहाई वॾो नाले वारो सहाफ़ी या लेखक आहे त बजट ॾींदड़ जेको खातो, वज़ीर, सेक्रेटरी या ऑफिसर इहो सम्झे थो त उन कलमधणी जे तनक़ीद सां संदन कारकर्दगी मुतासिर थी सघे थी, या वरी उनजी मुखालफ़त में एतिरी ताक़त आहे जो संदन खातो जेको आहे उन जो अछो चिठो पधिरो थी सघे थो या उन्हनि जो जेको आहे कारकर्दगी जेका आहे उहा वाइखी थी वेंदी त हू उन कलमधणी खे ख़ामोश रखण लाइ मेलो लॻाइण जे मद में लखें रुपया बजट टेक्निकल रुश्वत तौरु जारी करे उनखे नवाज़ियो वञे थो। उनखां अलावा हिकु ॿियो फार्मूलो आधा तुम्हारा आधा हमारा वारो बि हूंदो आहे। मिसाल तौरु कंहिं बि मेले खे लॻाइण लाइ को ऑफिसर या वज़ीर या जेको उन जा जेके कर्ता धर्ता आहिनि उहे उन अॻुवान सां खोड़ सारियूं मुलाक़ातूं कंदा आहिनि ऐं इहो तइ कंदा आहिनि त मेलो लॻाइण लाइ उनखे असां 20, 30, 40, 50 लख ताईं जेको आहे बजट जारी कंदासीं, पर उन मां खेसि 10, 15, 20 सैकड़ो जेको आहे खाते जे उन ऑफिसर खे उन कर्ता धर्ता खे ॾिनो वञे। जेकॾहिं उहो सहाफ़ी वधीक पावरफुल आहे या जेको उहो मेलो आहे उहो सिंध में गुज़िरियल 3-4 सालनि खां मुसलसल लगातार लॻी रहियो आहे ऐं उन में माण्हुनि जी वधि में वधि शिरकत थिए थी, त पोइ सरकार उन मेले जे लाइ किरोड़नि ताईं बजट जारी करे कंदो आहे ऐं उन जे लाइ बि इहो ई तइ थियलु हूंदो आहे त हिन बजट मां जेको आहे उन खाते जे ऑफिसरनि खे या उन वज़ीर खे जेको आहे हिसो पती ज़रूरु मिलणु घुरिजे। हीउ जेको फार्मूलो आहे आधा तुम्हारा आधा हमारा, इन फार्मूले मां जेको असांजा जेके मीडिया जा मालिकान आहिनि या जेके मीडिया जा इदारा आहिनि उहे चङी रीति वाक़ुफ़ु आहिनि, छाकाणि त हींअर जेको आहे मीडिया में जेको फार्मूलो हले पियो इश्तिहारनि जे हवाले सां उहो इन ई तहत हले पियो आधा तुम्हारा आधा हमारा। जेकॾहिं को मीडिया जो मालिक इश्तिहार मां मिलंदड़ जेका रक़म आहे उन मां 50%, 50 सैकड़ो जेकॾहिं उन इदारे जे ऑफिसर खे, सेक्रेटरी खे ॾींदो त पोइ उन मीडिया जे इदारे खे इश्तिहार जारी कयो वञे थो। जेकॾहिं उहो मीडिया जो इदारो जेको आहे उहो इन फार्मूले ते राज़ी नथो थिए त पोइ उनखे जेको आहे इश्तिहारनि खां महरूम रखियो वेंदो आहे। इहो ई फार्मूलो जेको आहे अॼुकल्ह हली रहियो आहे। जेतोणीकि सोशल मीडिया जो दौरु आहे त सोशल मीडिया जा जेके प्लेटफॉर्म आहिनि उहे तमामु घणा साम्हूं अची विया आहिनि ऐं मीडिया जी जेका
अफ़ादियत हुई उन ते काफ़ी जेको आहे असरु पियो आहे। हाणे हिकु ॿिए तरीक़े सां हाणे इन अदबी मेलनि जो रुझान वधियो आहे ऐं हाणे वरी जेको आहे उहे सहाफ़ी उहे ई मीडिया जा मालिक या जेके वॾा दानश्वर आहिनि लेखक आहिनि उहे सरकार सां मिली जुली करे हाणे जेको आहे उहे अदबी मेला लॻाइण उन्हनि शुरू कया आहिनि। बहरहाल साथियो, इन ॻाल्हि में को बि शक नाहे त हिन वहंदड़ गंगा मां हर को पंहिंजा हथ साफ़ करे रहियो आहे। जेकॾहिं को माण्हू ईमानदार आहे त उन लाइ ईअं चई सघिजे थो त उन ईमानदार खे अञा ताईं करप्शन करण जो को मौक़ो नाहे मिलियो, उन जे करे हू अञा ताईं ईमानदार आहे। हाणे अचूं था काछो फेस्टिवल ते। काछो फेस्टिवल जंहिंजे नाले मां तव्हांखे लॻे थो त हीउ मेलो काछे में थी रहियो आहे, पर ईअं नाहे। तव्हांजो अंदाज़ो 50% ग़लति आहे, छाकाणि त जेको ही सिट्राव जारी कयो आहे उन मुताबिक़ काछो फेस्टिवल जो पहिरियों ॾींहुं 14 फेबरवरी ते जुमे वारे ॾींहुं मंझंदि जो 1 वॻे शुरू थींदो ऐं पहिरियों इन जो सेशन आहे उहो उठनि जी ड्रोड़ आहे। उन खां पोइ 2:30 वॻे मलाखड़ो थींदो, 3:30 वॻे झूमर ॾाके ते रक़्स कई वेंदी। आख़िरी अधु कलाकु मतिलबु 4 वॻे जेको आहे कामयाबी माणींदड़ ओठियुनि मल्ह पहलवाननि खे शीशे जूं ठहियल शील्डूं ॾेई घर रवानो कयो वेंदो। हिते आउं काछो फेस्टिवल लॻाईंदड़ ऑर्गेनाइज़रनि खे इहा अपील कंदुसि त उठनि जी ड्रोड़ समेत सभिनी सेशन्स में हिसो वठंदड़नि खे शील्डनि बदिरां रोक रक़म इनाम तौरु ॾिनो वञे, छाकाणि त उहे शील्डूं भली तव्हां लाइ अहमियत रखंदियूं हुजनि, पर हक़ीक़त इहा आहे त उहा शील्ड जेका आहे मुश्किल वक़्त में केरु 50 रुपए में बि वठण लाइ तयारु नाहे हूंदो। कंहिं बि कबाड़ी वारे दुकान ते तव्हां खणी वेंदो त उन शील्ड खे जेको आहे हू 50 रुपए में बि ख़रीद न कंदो। उन लाइ काछे में गुरबत ऐं मुफ़लिसी खे मद्देनज़र रखी करे मेले में हिसो वठंदड़ ओठियुनि पहलवाननि फ़नकारनि शाइरनि ऐं सुगड़नि समेत उन्हनि समूरनि हिसो वठंदड़नि खे रोक रक़म सां नवाज़ियो वञे त उहो वधीक बहितरु आहे। काछो लोक अदब वरसो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां जेको सिट्राव जारी कयो वियो आहे उन मुताबिक़ काछे फेस्टिवल जो जेको ॿियों ॾींहुं आहे 15 फेबरवरी ते उहो जोही में मुनक़िद कयो पियो वञे। हाणे काछे फेस्टिवल जो ॿियों ॾींहुं जोही में हूंदो, इन पुठियां कारण कहिड़ा आहिनि उन ते बि आउं पंहिंजे सोच मुताबिक़ तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। काछो लोक अदब वरसो वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां जारी कयल काछो फेस्टिवल जे सिट्रा मुताबिक़ ॿियों ॾींहुं जेको मेले जो हूंदो उहो शबीर शादी हाल जोही में मंझंदि 1 वॻे शुरू कयो वेंदो। हीउ पहिरियों मुहलो आहे। थोरो दोस्तो इन शइ ते ग़ौर कजो त हीउ पहिरियों मेलो आहे जंहिंजो इफ़्तिताह वरी आख़िरी ॾींहं ते कयो पियो वञे। ॿिए ॾींहं ते मतिलबु काछे फेस्टिवल जो ॿियों ॾींहुं जेको शबीर मैरिज हाल या शबीर शादी हाल जोही में जेको थींदो उन जो इफ़्तिताह डिप्टी कमिश्नर दादू मंझंदि जो 1 वॻे अची कंदो। इफ़्तिताह खां पोइ उते ई जेको आहे शादी हाल में अदबी कॉन्फ्रेंस थींदी, पर जेका सिट्राव जारी कयो वियो आहे उन सिट्रा में कंहिं बि अदीब जो को नालो नाहे लिखियलु त अदबी कॉन्फ्रेंस में कहिड़ा अदीब शरीक थींदा। 2:30 वॻे मुशाइरो मुनक़िद कयो वेंदो। साॻी तरह मुशाइरे में कहिड़ा शाइर हूंदा इहो पिणु राज़ में रखियो वियो आहे, जेको काछो फेस्टिवल में 2:30 वॻे ई ज़ाहिरु थींदो जॾहिं इहो मुशाइरो शुरू थींदो। सिट्राव में अॻु में न अदीबनि जा नाला आहिनि न वरी शाइरनि जा नाला आहिनि, त ख़बर कीअं पवे त हिन काछे फेस्टिवल में काछे जा कहिड़ा शाइर शरीक पिया थियनि या वरी सिंध लेवल ते जेके शाइर आहिनि उहे कहिड़ा हिन में शरीक थींदा। उनखां पोइ शाम जो 6 वॻे सुघड़ कचहरी थींदी ऐं फेस्टिवल जो आख़िरी एटम राग रंग आहे जेको राति जो 9 वॻे शुरू थींदो। हाणे हिते सुवालु इहो पैदा थिए थो त छा काछे जा रोड रस्ता अमन अमान जे हवाले सां एतिरा महफ़ूज़ आहिनि जो टंडो रहीम ख़ान, गाजी शाह, बहलील शाह, छिन्नी, शाहसण, मुराद ख़ान जमाली, होत ख़ान शहाणी, रसूल बख़्श गबोल, दाऊद गबोल यानी ॾखिण काछे वारो हिसो जेको आहे उन्हनि मां जेके माण्हू कही राति जो देरि सां जेको आहे मेले मां वापसि थी पंहिंजे घरनि ॾांहुं वेंदा त छा इन जी गारंटी आहे त उहे ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजे घरनि ताईं पहुची वेंदा। छाकाणि त जोही खां काछे वारा जेके रोड रस्ता आहिनि उन्हनि मां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त उते जेको आहे फुर जा वाक़िया हाणे रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। एतिरा फुर जा वाक़िया थियनि था त हाणे 1-2 मोटर साइकिलूं फुर थियण ते कंहिंखे बि का हैरत ई कान थी थिए। ईअं न थिए जो काछे जो फेस्टिवल में शिरकत कंदड़ काछे वासी मेले मां मोटंदे मोटर साइकिल, मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म समेत ॿिनि क़ीमती शयुनि खां महरूम थी वञनि। काछे जे अमन अमान खे मद्देनज़र रखी करे काछो फेस्टिवल जो शेड्यूल ठाहियो वञे हा त वधीक बहितरु हो। जेकॾहिं काछो फेस्टिवल कराईंदड़ अॻुवाण पाण काछे खां ॿाहिरि आहिनि त पोइ काछे जी सूरत हाल खां घणी ख़बर खेनि नाहे, त पोइ उन जे लाइ ज़रूरी हुयो त हू हितां जे कंहिं बि दोस्त खां सलाह मशवरो करे शेड्यूल ठाहिनि हा त खेनि अॼु एतिरे तनक़ीद जो मुंहुं ॾिसणो न पवे हा। काछे फेस्टिवल जे बारे में जिन जिन दोस्तनि पंहिंजे जेको आहे फेसबुक वाल ते पोस्टूं शेयर कयूं आहिनि या सोशल मीडिया ते जिते जिते हिननि इहा मुहिम हलाई आहे काछे फेस्टिवल खे कामयाबु करण लाइ,
उते तव्हां वञी ॾिसो या तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर माण्हुनि जेको आहे काछे जे बदअमनी ऐं काछे जे ज़मीननि जी वालार बाबति ई ॻाल्हायो आहे। माण्हुनि इन ॻाल्हि ते बि सख़्तु एतिराज़ु कयो आहे त काछो जेको सरकार जे अदम तवजह ऐं बेध्यानी सबबि हिन वक़्तु बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, उन लाइ काछे जे मसइलनि बाबति हिकु सेशन पिणु रखियो वञे हा, जंहिंमें चूंडियल नुमाइंदनि समेत डिप्टी कमिश्नर दादू खे शामिल कयो वञे हा ऐं काछे वासी पंहिंजे मुश्किलातुनि खां खेनि आगाह कनि हा। उन खां अलावा SSP दादू जे लाइ पिणु हिकिड़ो सेशन रखियो वञे हा ऐं SSP खे बि उन सेशन में शामिल कयो वञे हा त जीअं माण्हू अमन अमान जी सूरत हाल बाबति खेसि शिकायतूं करे सघनि हा। पर काछो फेस्टिवल में इन क़िस्म जो को बि सेशन न आहे। जॾहिं खां काछो फेस्टिवल जो ऐलान थियो आहे उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं ही काछे जो मेलो तनक़ीद ऐं तारीफ़ जे ज़द में आहे। इन हवाले सां जॾहिं मूं पंहिंजे जेको आहे फेसबुक ते हिकु पोस्ट रखी त काछो फेस्टिवल जे अॻुवाननि खे सख़्तु एतिराज़ु थियो ऐं उन्हनि विच थरी पोस्ट खे बि पंहिंजी मुखालफ़त सम्झण लॻा। सच पुछो त इज़हार जी आज़ादी जे हक़ में रहंदड़ सहाफ़ी ॿिए खे आज़ादी ॾियण जे हक़ में न आहिनि त को माण्हू जेको आहे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि या पंहिंजी जेका राय आहे उहा जेको आहे उहो माण्हुनि ताईं पहुचाए सघे। काछो फेस्टिवल तनक़ीद ऐं तारीफ़ जे ज़द में आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा दोस्त आहिनि जेके उहे हिन खे कामयाबु करण जे लाइ कोशिशूं कनि पिया ऐं कुझु अहिड़ा दोस्त आहिनि जेके जेको आहे उहो हुनजो ॿियों ॾींहुं जोही में छो आहे या काछे मां जेके माण्हू ईंदा ख़र्च भाड़ा करे जेको पंहिंजो टाइम क़ीमती कढी छा उन सिर्फ़ु उठनि जी डोड़ ॾिसंदा या जेको मलाखड़ो थींदो उन खे ॾिसी बसि मोटी वेंदा। ऐं जेकॾहिं राग रंग आहे महफ़िल आहे त उन में कहिड़ा फ़नकार आहिनि ऐं इहो राग जो रंग जो जेको एटम आहे उहो राति जो 9 वॻे शुरू थींदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो राति जो 12-1 बजे ख़तमु थींदो त पोइ उहे जेके ॾखिण कच्छ सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहिनि या वाही पांधी जा माण्हू आहिनि, हाजी ख़ान आहे, ड्रिगवाल आहे, हैरो ख़ान आहे, त उहे माण्हू राति जो वापसि 2-3 बजे जेकॾहिं वापसि थियनि जोही मां त उहे छा ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजे घर पहुची सघंदा? छो जो सूरत हाल जेका आहे उहा इंतिहाई अफ़सोसनाक आहे। अमन अमान जे हवाले सां जेको आहे इन ते मुंहिंजे ख़्याल में को बि माण्हू जेको आहे इन मुंहिंजे राय सां इख़्तिलाफ़ु न रखी सघंदो, छाकाणि त इहे शयूं जेको आहे हाणे हर माण्हू खे ख़बर आहे त काछे में वॾे पैमाने ते जेका आहे उहा बदअमनी थी रही आहे। उन जे करे काफ़ी माण्हू जेको आहे काछो फेस्टिवल खे तनक़ीद जो निशानो बि बनाइनि पिया त हिन जा जेके समूरा सेशन हुया उहे काछे में रखिया वञनि हा। काछो फेस्टिवल में चूंडियल नुमाइंदनि खे बि शरीक कयो वञे हा, SSP खे शरीक कयो वञे हा त जीअं उन्हनि खां जेको आहे माण्हू सवाल जवाबु करे सघनि हा। बहरहाल जॾहिं मूं इहा पोस्ट रखी त असांजे दोस्तनि खे एतिराज़ु थियो ऐं उन्हनि इहा पोस्ट जेका आहे उहा पंहिंजे मुखालफ़त में सम्झी, जेतोणीकि मां जेका आहे उहा विच थरी पोस्ट रखी जंहिंमें मां ॿिन्हिनि पासनि खे ज़ाहिरु कयो आहे त हिकु पासे जेके दोस्त आहिनि उहे तनक़ीद पिया कनि ऐं ॿिए पासे कुझु दोस्त आहिनि जेके काछे फेस्टिवल उनजी साराह बि कनि पिया। ठीकु आहे, मां हाणे उन्हनि दोस्तनि खे इहो सम्झाइणु चाहियां थो त इहो ई हिकिड़ो जमहूरी तरीक़ो आहे त माण्हू तव्हांजे कम ऐं किरदार ते तहज़ीब ऐं इख़लाक़ जे दाइरे में रही करे तारीफ़ या तनक़ीद करे सघनि। इस्लाही तनक़ीद कंदड़ खे पंहिंजो मुखालिफ़ न सम्झो वञे। हक़ीक़त में उहो ई त तव्हांजो सचो ऐं सुठो दोस्त आहे जेको ख़ुशामदी करण बदिरां हक़ीक़त आहे उन खे बयानु करे पियो। जेकॾहिं कंहिं माण्हू जे किरदार तोड़े कम जे बारे में रुॻो तारीफ़ ई तारीफ़ हूंदी त उहा तारीफ़ न पर ख़ुशामदी जे ज़मरे में अचे थी ऐं कॾहिं कॾहिं तमामु घणी तारीफ़ जेका आहे ख़ुदि माण्हू लाइ बास ऐं शर्म बणिजी वेंदो आहे। उन लाइ तनक़ीद जा दर बंदि करण बदिरां उन्हनि खे खोले छॾियो। पंहिंजे काज खे कामयाबु करण जे लाइ मुखालिफ़नि खे बि दावत ॾियण खे वॾी दिलि करणु नाहे चइबो, पर वॾी दिलि उनखे चयो वेंदो आहे जो मुखालिफ़नि खे दिलि खोले तनक़ीद करण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं इहा हक़ीक़त आहे त हर माण्हू हर तनक़ीद खे बोज़ जो नालो ॾेई पंहिंजी जान आजी कंदो आहे त फ़लाणो माण्हू जेको आहे जेको तनक़ीद करे पियो इहो तनक़ीद इस्लाही न आहे, इहो असांजे बोज़ में जेको आहे इहो पोस्टूं रखे पियो। जेकॾहिं तनक़ीद खे ज़ाती बोज़ जो नालो ॾिनो वञे थो त पोइ तारीफ़ खे बि ख़ुशामदी जो नालो ॾिनो वञे। हाणे अचूं था काछो फेस्टिवल काछे में छो नथो कयो वञे। हिन सवाल जो जवाबु आउं पंहिंजे सोच वीचार मुताबिक़ ॾेई रहियो आहियां। थी सघे थो मेलो लॻाईंदड़ अॻुवाणनि वटि उनजो को ॿियो कारण हुजे, पर मां सम्झां थो त काछो फेस्टिवल जे ॿिए ॾींहं ते डिप्टी कमिश्नर खां इफ़्तिताह कराइण ऐं मेले में चूंडियल नुमाइंदनि जे इम्कानी शिरकत ई उन जो मुख्य कारण आहे, छाकाणि त काछे में रोड रस्तनि समेत अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई अबतर आहे। उन खां अलावा काछे में सहूलियतुनि जो फ़ुक़दान पिणु कंहिंखां बि ॻुझो न आहे। उन लाइ हिकु त ज़िले जे आफ़ीसरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि काछे में अचणु गवारा न कयो ऐं ॿियो त किथे को मथे फिरियो नौजवान कंहिं कामोरे खां को सवाल करे सॼे काज जे मज़े खे करकरो करे न विझे।
ऐं हिकु सबबु इहो बि थी सघे थो त काछो फेस्टिवल में ॾखण काछे जा जेके ॾूरहा इलाइक़ा आहिनि जंहिंजो ज़िक्र मां करे आयो आहियां, पहिरें ॾींहं ते जेको ॾखण काछे जो माण्हू ईंदो मेले में त उहो एतिरा ख़र्च करे पंहिंजो क़ीमती टाइम कढी जॾहिं उहो मेले में ईंदो त छा उहो सिर्फ़ु उठनि जी ड्रोड़ ऐं मलाखड़ो ॾिसी बसि वापसि थी वेंदो। इहे त उठनि जी ड्रोड़ आहे या मलाखड़ो आहे, त इहो त ताज़ो मां ज़िक्र करे आहियां त गाजी शाह जो मेलो थी गुज़रियो आहे, बहिर शाह जो मेलो आहे, त उन्हनि में बि उठनि जी ड्रोड़, घोड़नि जी ड्रोड़ ऐं मलाखड़ो वग़ैरह थींदो आहे। उहे त माण्हू उते ई उन शइ खे ॾिसी वठंदा आहिनि। जेकॾहिं पहिरें ॾींहं ते जेको माण्हू ॾखिण काछे खां अचे ड्रिघपाला ताईं, काफ़ी मुफ़ासिलो आहे, काफ़ी ड्रिघपाला परे आहे, उहो जेकॾहिं उते अचे थो त पोइ उहो कोॾी कोॾी ॾिसी ऐं उठनि जी ड्रोड़ ॾिसी बसि उहो वापसि थी ख़ुशि थी वेंदो, छा उहो माण्हू वरी ॿिए ॾींहं ते जोही पहुचंदो उन मेले में? इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। इन ॻाल्हि खे यकीननि जेके मेले जा ऑर्गेनाइज़र आहिनि उन्हनि बि सोचियो हूंदो त जेके पहिरें ॾींहं ते माण्हू मेले में शरीक थींदा उहे ॿिए ॾींहं ते थी सघे थो जोही में शरीक न थियनि। इहा मेले जे लाइ या मेले जे अॻुवाणनि जे लाइ इहा का सुठी ख़बर न हूंदी। उन्हनि जे करे उन्हनि इन शइ खे मद्देनज़र रखी करे इन जो ॿियो ॾींहुं जोही में इन लाइ रखियो आहे त जेकॾहिं काछे वासियुनि हिन मेले में शिरकत न बि कई आहे त को मसइलो कोन्हे, असां जेको आहे उतां जोही ऐं दादू जे माण्हुनि खे जेको आहे इन मेले में शिरकत कराए इहो तासुरु ॾींदासीं त काछे फेस्टिवल में वॾी तादाद में माण्हुनि शिरकत कयो आहे। हिकिड़ो सबबु इहो बि थी सघे थो, मां अॻु में बि अर्ज़ु कयो आहे त हीउ मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, थी सघे थो जेको आहे तव्हां इन सां सहमत न बि हुजो या मेले जा जेके ऑर्गेनाइज़र आहिनि उन्हनि वटि इन जो को कारण ॿियो हुजे। ऐं इहो त तय आहे त मेले जी कामयाबी जेका आहे उहो उन जे लाइ माण्हुनि जी शिरकत बुनियादी शर्त आहे। जेकॾहिं माण्हू वधि में वधि इन मेले में शरीक थियनि था त पोइ जेको आहे ईंदड़ साल जेको हीउ काछे जो मेलो हूंदो त इन जी बजेट जेका आहे उहा यकीननि ॿीण टीण ते हूंदी। उन लाइ असांजे दोस्तनि जी इहा पूरी कोशिशि आहे त काछे फेस्टिवल में वधि खां वधि माण्हुनि खे शरीक कराए सघिजे। उन लाइ काछे जो जेको फेस्टिवल जो जेको ॿियों ॾींहुं आहे उहो जोही में हिन रखियो आहे त जोही जी पंहिंजी बि हिकिड़ी वॾी आबादी आहे। उनखां अलावा दादू मां या मेहड़ ख़ैरपुर नाथन शाह मां बि जेके माण्हू आहिनि जेकॾहिं ज़रूरत पवण ते उन्हनि खे जेकॾहिं असां घुराए सघूं, जेकॾहिं उन्हनि ॾिठो माण्हुनि जी शिरकत थिए थी त ठीकु आहे, वेल एंड गुड। जेकॾहिं माण्हुनि जी शिरकत नथी थिए त हू पंहिंजनि यारनि दोस्तनि खे तकलीफ़ ॾेई करे बि जेको आहे हिन मेले में शरीक कराईंदा ऐं पोइ उनखे कामयाबु मेले जो नालो ॾेई करे सरकार खे ख़ुशि कंदा। आख़िर में इहा ॻाल्हि वाज़े कंदो हलां त काछो फेस्टिवल हुजे या वरी सिंध में लॻाईंदड़ ॿियो को बि अदबी मेलो मलाखड़ो हुजे, उन में सरकार सगोरी खां लखें रुपया मदद वरिती वञे थी। मूंखे हिते इहा ॻाल्हि बिना सम्झ में नथी अचे त असांजा दोस्त हिकु पासे इहा ॻाल्हि कंदे चवनि था त सकाफ़त खातो हुजे या चूंडियल नुमाइंदा हुजनि, सरकारी कामोरा हुजनि या वरी के NGOs वारा हुजनि, उन्हनि खां जेकॾहिं कंहिं अदबी मेले लाइ अदबी सरगर्मी लाइ चंदो वरितो वञे थो त उन में का बि ख़राबी न आहे ऐं हू हुनखे पंहिंजो हक़ु सम्झनि था। थी सघे थो तव्हां मां केतिरा दोस्त इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ बि हुजनि, पर जेकॾहिं पैसा वठणु ख़राबु नाहे त पोइ उन्हनि पैसनि खे पब्लिक छो नथो कयो वञे। उन्हनि दोस्तनि खे इहा ॻाल्हि अवाम ॾियां ज़ाहिरु करणु घुरिजे त हिन मेले में फ़लाणनि इदारनि या माण्हुनि खां हेतिरा पैसा जेके आहिनि असां इमदाद तौरु वरिता आहिनि ऐं हीउ मेलो जेको आहे तॾहिं ई कामयाबु थियो आहे ऐं हिन मेले खे कामयाबु करण जे पुठियां फ़लाणनि इदारनि ऐं माण्हुनि जो हथु आहे। जेकॾहिं पैसा वठण वारी ॻाल्हि खे दोस्तनि खे ख़राबु लॻे थी ऐं हुननि खे एतिराज़ु आहे त इहा ॻाल्हि जेको आहे उहा पब्लिक न थिए ऐं इहा ॻाल्हि ख़राबु आहे ऐं हू पैसा वठण वारे ॻाल्हि ते सफ़ा चिड़ी था पवनि, त पोइ उन्हनि जे लाइ गुज़ारिश आहे त हू अहिड़ो कमु कनि छो था। पोइ त जेको आहे उन्हनि खे इन्हनि मेलनि जे लाइ कंहिंखां बि पैसा वठणु न घुरिजनि। जेकॾहिं केरु इहा दावा करे थो त असां हीउ मेलो पंहिंजे ज़ाती ख़र्च ते करायूं था ऐं खेनि ख़बर आहे त हिन मेले में न को स्टॉल हूंदो न वरी कंपनियुनि जा के इश्तिहारी बोर्ड या पेनाफ्लेक्स हूंदा, मतिलबु त मेले मां जेका आमदनी आहे उहा ज़ीरो हूंदी ऐं उनजे बावजूद बि ऐं हू इहा दावा कनि त असां सरकार खां बि पैसा नथा वठूं, असां कंहिं चूंडियल नुमाइंदे खां बि पैसा नथा वठूं ऐं हीउ जेको मेलो आहे निज पंहिंजे ज़ाती पैसनि मां या पंहिंजे ज़ाती ख़र्च मां करायूं था, त आउं उन दावा खे बिल्कुलु रद्द कयां थो। आख़िर में काछो फेस्टिवल जे कामयाबी जे लाइ नेक तमनाऊं ऐं मेलो लॻाईंदड़ दोस्तनि खे अॻुवाट कामयाबु इवेंट कराइण ते मुबारक हो। साथ सलामत, सिंध सलामत।